औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी दोस्तनि खे शाहनवाज़ क़ादरी तरफ़ां सलाम क़बूल पए। जीअं त असांजे सिंध डिजिटल स्टूडियो में अॼु पाकिस्तान जा मशहूरु नात ख़ान हाफ़िज़ बिरादर मौजूदु आहिनि, जंहिंजा असां कुझु क़सीदा शरीफ़ ऐं नातूं ऐं हम्द बारी ताला रिकॉर्ड कयो आहे। इंशाअल्लाह तव्हांखे सिंध डिजिटल स्टूडियो यूट्यूब चैनल ते मिली वेंदो ऐं हाफ़िज़ बिरादर खां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी भाउ साईं आदि साहब फरमायो त मुंहिंजे महबूब जी तारीफ़ लखे ॻाईंदा, सुभान अल्लाह, हिकिड़ा वेंदा जे मरी जल्द वरी वाह ॻाईंदा। वाह वाह। ऐं ही पैगाम थो ॾियां पहिरियां त उन्हनि ॿुधंदड़नि खे जेके वीडियो ॾिसनि पिया, माशाअल्लाह ही मोरो में हिकु बहितरीनु स्टूडियो आहे जिथे तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां रिकॉर्डिंग कराए सघो था ऐं तमामु आला क्वालिटी। काफ़ी ज़्यादा दोस्तनि सुठा सुठा परे परे ईंदा आहिनि कराची, सो उन्हनि खे पैगाम ॾींदुसि। ऐं ॿियो त इंशाअल्लाह ताला चंद ॾींहंनि में असां हिन स्टूडियो में पंहिंजा कुझु क़सीदा, कुझु हमद शरीफ़, नात शरीफ़ रिकॉर्ड कराया आहिनि। इंशाअल्लाह ताला चंद ॾींहंनि खां पोइ तव्हांजे हथनि में हूंदा। यकीनन जॾहिं तव्हां ॿुधंदव त असांखे पंहिंजी दुआउनि में बि यादि कंदव ऐं पंहिंजी दिलनि खे मुनवर कंदव। माशाअल्लाह तमामु बहितरीनु कमु आहे त जावेद वारनि जो असां सां रिकॉर्डिंग ते मौजूदु हो। बा जावेद, बा शाहनवाज़, पंहिंजो महबूब आहे नात ख़ान आहे। इंशाअल्लाह ताला तमामु ॾाढो मज़ो ईंदो तव्हांखे। इंशाअल्लाह ताला इश्क जी चुणक ॿरी पवंदी। माशाअल्लाह साईं तमामु बहितरीनु नात ख़ाना आहिनि ऐं एवॉर्ड याफ़्ता नात ख़ाना आहिनि। मीडिया ते माशाअल्लाह तमामु बहितरीनु साईं रिज़ल्ट ॾिनी आहे। तव्हां नातूं अक्सर ॿुधंदा हूंदव सिंध टीवी या ॿियनि ते प्रोग्रामनि ते साईं तमामु बहितरीनु इज़त माणी आहे। अलाह साईं अञा इन्हनि खे मज़ीद कामयाबी अता फ़रमाए। कुझु असांखे ॿुधाईंदा जेको तव्हां रिकॉर्ड कयो आहे मौला हुसैन जी शान में। बिस्मिल्लाह में दुनिया कंदी सलाम हुसैन, दुनिया कंदी सलाम हुसैन, आ गए असांजो इमाम हुसैन, आ गए असांजो इमाम हुसैन। है सिर नेज़े ते जारी लबते, सिर नेज़े ते जारी लबते, ओ पूरो कयो हो कलाम हुसैन। हाँ पूरो कयो हो कलाम हुसैन, आ गए असांजो इमाम हुसैन, आ गए असांजो इमाम हुसैन। मेहरबानी साईं, मौला साईं ख़ुशि रखंदो। इंशाअल्लाह साईं जन जा क़सीदा ऐं नातूं शरीफ़ तव्हांखे इन ई चैनल ते मिलंदा। चैनल खे सब्सक्राइब कंदा।